सर इहो बि ॿुधाइजो त टोटल रक़म अवां उन्हनि खां केतिरी वरिती हुई ऐं केतिरी तव्हां अदा करे चुका आहियो हिन वक़्त ताईं? सर फराज़ वसाण खां मां 15 लख वरिता हुआ, जेके 34 लख ऐं 10,000 रिटर्न करे चुको आहियां। अच्छा, अञा घणो? जी सर। अञा तव्हांखे घणा मुतालबो कयो पियो वञे, केतिरा अञा 15 लखनि जो मुतालबो करे थो त उहे मूंखे साॻा पैसा मूंखे भली किस्तनि में करे ॾे। हालांकि 4 लख मां जेको आहे 4 लख जो चेक HBL माइक्रो फाइनेंस मां इनखे ॾिनो हो, 4 लख उहे बि ॾिना आहिनि, पर हे मूंखे चए थो मूंखे पैसा ॾे, न त मां तोखे कोन छॾींदुमि। अच्छा, हाणे जेको तव्हांजो केस थियो आहे उन केस में उन्हनि बुनियाद कहिड़ो माना ज़ाहिर कयो आहे, कहिड़े बुनियाद ते? ब्याज त गैर कानूनी आहे, केस कीअं थो केरु करे सघे? सर मूंखां जेके चेक हिननि वरिता हुआ न, चेक सयूं कराए गारंटी वारा, उहे चेक कॾहिं वरिता हुआ? उहे 2021 में वरिता हुयूं सर। उहे 2021 में वरिता हुयूं, उहे हाणे 2025 में जेको आहे हिननि केस में जेको आहे दाख़िल कया आहिनि। सही आहे। उहो चेक बाउंस कराए उन्हनि ते जेको आहे मूं ते FIR कराई। इहो फराज़ हिकिड़ो ई व्याजी आहे या ॿिया बि के आहिनि? ॿिया बि आहिनि सर, ॿिया बि आहिनि, ॿिया बि 2-3 आहिनि। अच्छा, उन्हनि खां केतिरा केतिरा पैसा अवां वरिता हुया? सर हिकिड़े खां वरिता आहिनि 3.5 लख, उन्ही खे मां तक़रीबन 8 लख ॾेई चुको आहियां, त बि अञा उहो चए थो पैसा ॾे। ॿिए खां बि 3 लख वरितल आहिनि, उहो बि चए थो अञा मूंखे पैसा पोइ बि न, त इहे मूंखे मूल वारा पैसा मूंखे वापसि कर। तव्हां कॾहिं इन सिलसिले में SSP खैरपुर खे या कंहिं अदालत में का दरख़्वास्त ॾिनी आहे, का शिकायत कई हुजे त भई व्याज आहे या उन ते मां एतिरा ॾेई चुको आहियां, हाणे वधीक मूंखे तंग था कनि या हिरासां था कनि? न सर, मां कोन ॾिनो हो। मां टिॼां पियो, मां शरीफ़ ग़रीब माण्हू, मां भॼी हेॾे जान छॾाए हेॾे भॼी आयो सिर्फ़ु। अच्छा, एतिरे ॿुधायो इहो त तव्हां कंहिंखां 15 लख वरिता, 4 लख, 5 लख, त इहो ॿुधायो छाजे लाइ वरिता तव्हां? अहिड़ी कहिड़ी तव्हांखे मजबूरी थी त तव्हां हेॾी वॾी रक़म वरिती उन्हनि खां व्याज ते? सर मां जेको आहे न, इन्हनि जा पैसा जेके इहे एट ए टाइम कोन वरिता, थोरे थोरे वक़्त में वठंदा हुयुमि, एतिरा पैसा थींदा विया। मूंखे घर ठाराइणो हो, न्याणी जी शादी कराइणी हुई, उन्ही जे करे मां पैसा वरिता, जेका उहा न्याणी जी शादी बि न थी सघी। मूंखे ख़बर कोन पई त व्याज एतिरो मूंखे वकोड़े वेंदो। मां चयो थोरा थोरा पैसा इहे ॾेई करे मां जान छॾाए वेंदुमि, घर बि ठाराए वेंदुमि, न्याणी जी शादी बि थी वेंदी। हाणे घर त ठही बि वियो, विकिरो बि थी वियो, न्याणी जी शादी बि रहिजी वई, उहा बि कोन थी सघी।